हशमत खान, एक केड़ी बदतमीजी है? बदतमीजी वाली चाची बस घणो थियो। तोखे मूं घणो ही बर्दाश्त कयो था। तू पंहिंजा ऐश आराम पियो करी तो मूंखे रुपए जे लाइ तड़पायो आहे। अदा तुंहिंजो मौत हशमत खान जो थींदो। हशमत खान जे अॻियां तारीख़ गवाह आहे। मिल्कियत जे करे भाउ भाउ खे कुठो आहे, वरी उन दौर खे दोहरायो थो वञे। अदा दोहरायो थो वञे। छा कयां? मूंखे बचपन खां करे जवानी ताईं अमीर थियण जो वॾो शौक़ु आहे। अदा वॾो शौक़ु। Ha ha ha!